वियो वियो चाचा। ए अबा किथे मूं तुंहिंजी निंड त ख़राब की न की? न काका न अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं पाणी उथी वियो हुउसि। काका हाणे तूं हिते वेह, ऐं चांहि ठाहे वठां, पोइ कयूं था कचारी, ठीकु आहे? ए मुंहिंजे लाइ चांहि न ठाहिजां, मां फ़क़ति तोसीं ॿ ॻाल्हियूं करणु आयो आहियां। इहे ॿुधी पोइ भले तूं पंहिंजे लाइ चांहि ठाहे पी छॾिजां। हा चाचा चओ, पुॼा थो चई। ए अबा पहिरीं त तोखे आउं हीउ सुञायां थो, आउं ऐं मुंहिंजी घरवारी प्रेस मतारे ॾे वियासीं। असां सोचियो रईस आहे, हुनजा वॾा हथ आहिनि, मतां की असांजे लाइ को रस्तो कढे, पर कुॼा थियो काका? रेस मुर्गो ठुप जवाबु ॾेई छॾियो ऐं चयईं त तव्हांजा छोकिरा ॾोहारी आहिनि, उन्हनि में हथु विझणु माना पाण बि ॾोहारी थियण जे बराबरि आहे। सो इन करे आउं अव्हांजे छोकिरनि खे कीअं छॾाईंदुसि? काका अव्हांखे चयो त रईस मतारे खान वटि वञो। इहे रईस जे एॾा भला हुजनि हा त कॾो का तव्हांजा छोकिरा छुटी घर हलिया अचनि। काका इहे माण्हू रुॻो असां खां वोट वठंदा आहिनि, वोट वठी सगारा थी पोइ रुॻो असांजे मथां हुकुमरानी कंदा आहिनि। ए हा ओबा, इहा ॻाल्हि बि सम्झूं था, पर कुझा कयूं, अञा जो मुंहुं वरी बि झंड ॾांहुं हूंदो आहे। अचो त काका हिकु नई सोच सां नओं समाज जोड़ियूं, जंहिंमें वॾेर की ताक़त जी बू बि न हुजे, जंहिंमें असांजा घर तड़ ढंढू ठोरा दरिया ऐं समुंड सभु आज़ादु हुजनि। ए अबा शल को ईअं थिए, शल को असां मेरा ऐं गदला माण्हू सुख जो साह खणूं। पर रईस हिकु ॿी ॻाल्हि बि कई। उहा हरी कहिड़ी काका? चई त अव्हांजा छोकिरा मरी ऐं खपी विया, अव्हांखे हिते बेवकूफ़ बनाइण लाइ मोकिलियो वियो आहे। काका रईस मतारे खान खे अहिड़ी ॻाल्हि कंदे शर्म अचणु घुरिजे हा। जेकॾहिं हू कंहिंजी मदद नथो करे त हुनखे अहिड़ी कूड़ी ॻाल्हि बि न करणु घुरिजे जंहिंसां अव्हांजा हौसला उमेदूं सभु टुटी पवनि। ए पुट तूं ई सही ॿुधाए, भला हीउ ख़त असांजे पुटनि ई लिखियो आहे न? काका बिल्कुलु, हीउ ख़त अव्हांजे पुटनि ई लिखियो आहे। लिफ़ाफ़े जे मथां टिकलियूं ऐं ठपा इंडिया जा लॻल आहिनि। हाणे मुंहं में कुझु साह पियो आहे। सभागी वीचारी रातो की खट झलियो पई आहे, चए पई त रईस जेका ॻाल्हि कई आहे न उहा बि ग़लति कीअं हूंदी। काका तूं वञी काकी खे दिलासो ॾे त हीउ ख़त पक सां इंडिया मां ई आयो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त मूं हिन ख़त जो जवाब बि लिखी छॾियो आहे। इझो कुझु ॾींहंनि में उन ख़त जो जवाब बि अची वेंदो। अलाह साईं तोखे ख़ुशि रखंदो। ऐं ॿी ॻाल्हि काका, आउं तव्हांखे सुणायां त मूं NGO वारनि खे झले छॾियो आहे। हू आउं खां पैसा वठणु कीन ईंदा, जेकॾहिं अचनि न तव्हां अची मूंखे ॿुधाइजो। अलाह साईं तुंहिंजो भलो करे, सदाईं ख़ुशि हूंदे आबाद। अम्मा पूजा जे लाइ रात खां पई रोए, बस कर। ये न रोहा, सारा ॾींहुं आंखीअ न रोहा। मुंहिंजा बचड़ा हुते जेल में पिया कड़नि, जंहिं वॾेरे ॾे वञूं था त अंदर थो साड़े। वॾेरे कुझा चयो अव्हां खे? चवे थो त असांजा पुट ज़िंदा ई कोन्हनि, कॾो को मरी खपी विया आहिनि। पर अम्मा वॾेरे खे इहा ख़बर कीअं पई त असांजा माण्हू मरी विया आहिनि? हो धीअ, इहे वॾा माण्हू आहिनि, इहे दरिया मुल्क सभु इन्हनि जा आहिनि, इन्हनि जा वॾनि वॾनि माण्हुनि सां राबता आहिनि, वॾनि वॾनि मुल्कनि सां। जेका इन्हनि खे ख़बर हूंदी छा ॿिए कंहिंखे कीन हूंदी। अम्मा तूं हाणे रो न, अलाह कंदो त इहो कूड़ हूंदो, अधा वारा ख़ैर सां मोटी ईंदा हिन आंगण ते। अम्मा हाणे बस कर न। वरी कुझा थियो? रोइण छाजे लाइ पई? अबा
कल खे जेको रेस चयो न उन ते पई रोए। ये रेस वेठो रुगो फूकूं ॾे। जिन माण्हुनि खे ग़रीबनि जा कम न आहिनि करणा हूंदा न उहो ईअं ई चाढ़ींदा आहिनि। ए तूं रो न। सच थो चवी? हा हा, जानब मूंखे चयो त ख़त इंडिया मां ई आयो आहे, उन ते टिकलियूं ऐं ठपा बि इंडिया जा ई लॻल आहिनि। उहो को कूड़ कीअं ॻाल्हाईंदो? ए तूं परेशान न थी, हे ख़त कूड़ो कोन्हे। ए मुचारब, तूं ईअं ई कज, छल को तोखे असांजे हाल ते रहम पवे। ए ॿियो त जानब हिन ख़त जो जवाबु ख़त में लिखी इंडिया मोकिले छॾियो आहे। ऐं ख़बर थी छा पियो चए? ऐं चए पियो त हाणे हिन जो जवाबु जल्दी मोटी ईंदो। अब्बा हाणे असांखे ख़त जो जवाब न घुर्जे। हाणे असांखे अधा असलम ऐं अधा अरब वारा हिते घुर्जनि। हाँ जी, पर पंहिंजो वस किथे थो। आउं जिते बि वञा थो उतां जवाब थो मिले। हाणे को रब वारो करे त ठीकु आहे, न त अब्बा दरिया में होड़ा ॻोड़ींदो बि रब आहे त तारींदो बि रब आहे। ऐं रब असांजा ॻोड़ा ॾिसंदो हूंदो ऐं पोइ जॾहिं हुनखे कहल पवे पोइ अब्बा असांजा माण्हू अची तड़ ते लहंदा। ॾिसजांइ अब्बा तूं। ए मुजारब, तू को सणाओ वाह वार, चल को तोखे असांजे हाल ते रहम पवे। ठहियो, हाणे रोअण बंदि कर। जी सारा, चांहि लपटाए। राति खां वठी मथे में ॾाढो सूर अथई। पर अब्बा घर में त खंडपति कीने। ए हाओ, मूं वटि 10 रुपया खनि आहिनि, मां होटल तां पी थो अचां। ठीकु आहे न? मां सारा, तो पाणीअ जी लप ॾे त मुंहं ते छंडो हणा। हाँ, वैसे ही जेको आहे सो असां ईंदड़ प्रोजेक्ट में ॻोठनि जी लिस्ट आहे, नाला विधा आहिनि ऐं गुज़ारिश इहा आहे त जेके अव्हांखे सम्झ में अचनि त ठीकु आहे ऐं बाक़ी चओ था त ॻोठ उहे न हुजनि उन्हनि खे मंधीअड़ो लॻाए छॾियो, कट करे छॾियो त असां बि कट करे छॾींदासीं। ऐं हा, ॿियो जेको को ॻोठ शामिलु करिणो हुजे नी उहो बि हिन में तव्हां लिखी छॾींदव त मां उनखे शामिलु करे छॾींदुमि। ठीकु आहे साईं? ही बि न सॼो ॻोठ मुंहिंजो मुखालिफ़ आहे। हा हा, हे बि सलमान साहब, हिन लिस्ट में जेके बि नाला मां कटिया न उन्हनि खे कुझु बि नाहे ॾियणो। हर त परे जी ॻाल्हि आहे, पर कख बि नाहे ॾियणो। ओके सर। ऐं इन्हनि ॻोठनि जी जाइ ते जेकॾहिं के नवां ॻोठ शामिलु करणा हुजनि त असांखे ॿुधाए छॾिजो, असां उनखे उन लिस्ट में विझी छॾींदासीं। सलमान साहब, एॾी ड्रेग छो था कयो? जेके नाला खुटनि था न फर्ज़ी नाला ॾेई छॾियो, माल खणी अचो, अधु तव्हांजो अधु मुंहिंजो। पर रस हिकिड़ी अर्ज़ु आहे, DC साहिब मिड़ई कुझु अंगड़ायूं करे थो, उनखे न जेकॾहिं तव्हां चई छॾींदव त भलो थी पवंदो, ईअं न थिए जो पोइ वरी को मसइलो थी पए। अरे बाबा, हिन DC खे रखरायो ई मूं आहे, फ़ोन करे चई थो छॾियांसि तव्हां पंहिंजो कमु शुरू करे छॾियो। हा, बाक़ी जेकॾहिं को मसइलो करे न त मूंखे तव्हां ॿुधाइजो। सर, उहो हिकिड़ो जानब नाले नौजवान आहे, उहो पहिरियों मुंहिंजे इदारे में हूंदो हो, मां हुनखे चरियो करार ॾेई मेंटल करार ॾेई पंहिंजे इदारे मां कढी छॾियो, पर वटे थो जेको आहे सो हाणे हिते हुते फोटोग्राफी कंदो। तव्हांजे ॻोठ जो आहे, तव्हां सुञाणींदा हूंदवसि। पोइ तव्हांखे तंग त कोन थो करे न? तंग करे थो न, उहो त पंहिंजी जाइ ते ऑफिस में अचे थो दाबा दड़का ॾेई ब्लैकमेल थो करे, पर ख़बर पई आहे त उहो का जामिया रिपोर्ट थो ठाहे, उहा रिपोर्ट ठाहे ॿुधो आहे त मछले इदारनि खे मोकिलींदो। जे ईअं थी पियो त पोइ त तव्हां सम्झी सघो था वॾो मसइलो थी पवंदो। त इहा ॻाल्हि अथव बसि। जानब जूं अहिड़े क़िस्म जूं शिकायतूं मूंखे अॻु बि मिलियूं आहिनि, पर ख़ैर जानब त असांजे लाइ झिरकीअ मिसल आहे। जंहिं टाइम चाहियूंसि न कंध मरोड़े दरिया वाले करे छॾियोसि। सर,
मूंखे रुॻो अव्हांखे इन ख़तरे खां आगाह करणो। अव्हां आहियो त असांखे कहिड़ी फिक्र, तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थियो। तव्हां मुंहिंजे लाइ, असां तव्हांजा ख़ादिम। ठीकु आहे बाबा साईं, को हाणे मूंखे इजाज़त ॾियो, मां हलां। हाँ सलमान साहब, ये लिस्ट कहीं मुंहिंजो। तव्हां त असांजा दिल्ली दोस्त आहियो, तव्हां खां सवाइ असांजो कमु किथे थो हले? हाँ सभु हिते रांदि पिया खेॾो, स्कूल छो नथा वञो? स्कूल बंदि पियो आहे। साईं छो नथो अचे? साईं अचे ई कोन थो। तव्हांजो साईं मरी वियो आहे। जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त रोज़ स्कूल अचे हा ऐं तव्हांखे पढ़ाया। ॿियो साईं कॾहिं ईंदो? अलाए, पर जेकॾहिं तव्हांखे आउं पढ़ायां त अहीं सभु मूं वटि पढ़ंदा? असां अबे खां पुछूं? ठीकु आहे, तव्हां सभु भली पंहिंजे अबनि खां पुछो, पर पंहिंजे अबनि खे इहो ज़रूरु ॿुधाइजो त स्कूल तमामु ज़रूरी आहे ऐं असां स्कूल पढ़ंदासीं। ठीकु आहे? ठीक आहे, ठीक आहे। ठीकु आहे, हाणे आए भली रांदि खेॾो। चवंदा आहिनि त लोह खे लोह कटे, पर हिते असां वटि त लोह खे खारो पियो कटे। खारो लोह खे ईअं खींदो वञे जीअं उॾही मिटीअ खे खींदी आहे। अम्मा मलूक कुजा पियो करे? पुट मलूक इहो कुजा पियो करी? अम्मा हूं दरिया ते वञण जी तयारी पियो कयां। असीं सभु हिते वेठा आहियूं, तूं कंहिं भेड़ो दरिया ते पियो वञे? अब्बा हूं गुलाम वारनि सां हुड़ ते थो वञां। उहे त जझा ॾींहं दरिया में पिया वञनि, बाबा महीननि जा महीना मोटनि ई की नथा। हा त पोइ छा आहे अब्बा, आउं बि उन्हनि भेड़ो हूंदसि। न अबा न, आउं तोखे वॾे पाणीअ में वञण की न ॾींदसि, मूंखे भउ थो थिए पियो। अम्मा इन में भउ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सहारा रब साईं जे हथ में आहे, जिते कढणो हूंदसि उते कढी छॾींदो। अम्मा बाक़ी दुआ कजो, इंशाल्लाह कॾहिं बि असांजे हुड़ खे औखी कान ईंदी। तूं सॼी तयारी कयो बीठो आहीं, पोइ तोखे रोक मनो कीअं करियूं? अब्बा आउं हेलो को जुआर कमाए अचां, जे हूंदो मज़ो त ठीकु आहे, न त वरी पोइ अव्हां सां हिते बि नंढनि ढोरनि ते धिका खाईंदसि। ठीकु आहे, तूं भली वञ, रब करीम सड़ाई कंदो बाबा तुंहिंजी। अम्मा हाणे तूं मूंखे दुआ कर। अबा मूं मां जी दुआ अथई, अलाह कंदो त तव्हांजे बेड़े खे लहर न लोॾो ईंदो। अलाह कंदो त तव्हां जजो शिकार मारे तड़ ते ख़ैर ख़ैरियत सां ईंदा। तूं कुझ लाइ पियो रोईं? चरी आई के? अदा मूंखे वॾे पाणी खां इलाही डपु लॻंदो आहे, पर तूं वञी पियो, अलाह करे तूं ख़ैर सां मोटी अचे। हाणे आ सभिनी जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि, हाणे मूंखे लहर न की लोॾो। हाणे आऊं वञा? बी पुट बी। ही वठ अबा। अम्मा हिन में कुझु आहे? अबा हिन में मां जूं दुआऊं, हिनखे कॾहिं बि खोलजांइ न, हिनखे पाण सां भेड़ो भेड़ो रखजांइ। विच दरिया में तोखे कॾहिं बि औखी न ईंदी मुंहिंजा बच्चा। चङो अम्मा। चङो मुंहिंजा बच्चा। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह अल्लाह साईं निगहबान अथई। बाबुल साईं हर तरफ़ सावक ई सावक लॻी पई आहे, हिन साल पंहिंजा फसल बि भला थींदा। कमदार इन में रुगो मुंहिंजी महिनत शामिल कोन्हे का, पर आं जूं बि कोशिशूं शामिल आहिनि। बाबुल साईं ज़मीन वारो कमु आऊं संभाले वेठो आहियां, बाक़ी दरिया जो पासो गोले जे हवाले आहे। उहो हेतिरी मच्छी जी बि टैक्स थो वठे। हा बाबुल साईं, बाक़ी त हिन कम जी ॻाल्हि ई परे आहे। असल में धाड़ा आहिनि उते, धाड़ा। कमदार बस ॻाल्हि खे वधीक खोलण जी ज़रूरत कोन्हे का। हाणे आऊं वञा थो शहर, कंहिं बि ॿिज पाणी भाण जी ज़रूरत पई न त बिला झिझक मूंखे चवंदो कर। बाबुल साईं फ़िलहाल कंहिं बि शइ जी ज़रूरत कोन्हे, बाक़ी जॾहिं ज़रूरत पई न पोइ तव्हां परे न आहियो। मलूका, मलूका,
सारा तूं हिते? हाँ, पर तूं केॾां पियो वञी? सारा ऐं घोड़े ते तूं वञ। मलूका, घणनि ॾींहंनि जे लाइ पियो वञी? अलाए, पर लॻे थो त जजादी थी वेंदा। मलूका, तूं वॾे पाणीअ में न वञ। सारा, पर तूं हाणे रोक मना न कर। रोक मना माण्हू खे आदी ईंदी आहे। अला कींदो ऐं सही सलामत अची पंहिंजे तड़ ते रसंदसि। अलाह कंदो तूं सही सलामत पंहिंजे तड़ ते मोटी ईंदे। पर मलूका, मूंखे तो ते हिकिड़ो ॾुख आहे। उहो वरी कहिड़ो? तूं वञण महिल मूंखां मोकिलायो छो कोन? अड़े जरी गुलाम वारनि जो होड़ो निकिरी थी वियो। टाइम सफ़ा थोरो हुयो मूं वटि। ऐं ॿियो त आउं अची तोखां मोकिलायां त तूं पक सां मूंखे कीन छॾी आ। जेकॾहिं न छॾियां हा त कुॼा थिए हा। सारा, हिकु त मूं गुलाम वारनि खां पैसा उधारा वरिता हुआ ऐं जे न वञा हा त ज़बान में कूड़ो थी पवां हा। ऐं ॿियो त अलाए छो ही तड़ मूंखे वणे ई कीन थो। मलूका, अलाए को तोखे हे तड़ नथो वणे। हा, बाक़ी गुलाम वारनि खे तोखे पैसा ॾियणा आहिनि त आऊं पंहिंजा सोन फुल्का खपाए तोखे उहे पैसा ॾियां। चरी आई छा? आउं तोखे पंहिंजा कन फुल खपाइण ॾियां हा? आउं त दिलि में इहा उमेद रखी दरा में पियो वञा त जजो शिकार करे तुंहिंजे लाइ सोनी नथ ऐं झुमक ठारायां ऐं उहे आऊं तोखे शादी ते पारायां। अलाह कंदो त तूं जजो शिकार मारे ईंदे। मलूका, जेकॾहिं तोखे दरिया में को नओं माण्हू ऐं नओं मोलम मिले न त अदा आरब ऐं अदा असलम जो हुन खां पुछूं अचिजांइ। हा सारा, उहे मूंखे हर पल हर घड़ी ज़रूर यादि हूंदा। मलूका, तूं मूंखे यादि कंदे? हाँ सारा, तूं मूंखे हर पल यादि हूंदी। ठीक है सारा, पोइ हाणे आउं हलां थो। बेड़ा ई पार अॼु पिण वायूं कनि वण जारा हलण हारा सुपरी रुआं ता न रहनि आऊं झलींदी केतिरो आयल समूंडियन पग छोड़े जिन विधा बेड़ा बार में। वञड़े गोला, तुंहिंजा त ठठ लॻा पिया आहिनि। ईअं सम्झ तुंहिंजूं त 5 ई आङुरियूं गेह में। 5 ई न कमदार, 10 आङुरियूं गेह में चओ बाबा। ही दरिया तड़ सभु मुंहिंजे हवाले आहिनि। पर हिन नए कारोबार जो न यार मज़ो ई पंहिंजो आहे। उन मां भला केतिरी बचत आहे? वॾी बचत, पैसनि जूं बोरियूं। ख़ाली 1 साल ही कारोबार हले न कमदार त पंहिंजो रईस न अलाए किथे पइजी वियो। पोइ यार मूंखे बि त थोरो वंड कराए न। तोखे छा जी वंड करायो? पाण ॿई रईस जा माण्हू आहियूं, हितां न खाईंदासीं त ॿियो वरी किथां खाईंदासीं? छा तोखे ॿनी मां कुझु कोन थो मिले? मिले थो, मगर मुंशी टके टके जो हिसाब करे रईस खे थो ॿुधाए। आउं रुगो हिते हकलूं करण में पूरो आहियां। पाण खे रुगो ये 5 रुपया पघार वारा हिलालनि, ॿियो बसि। मूंखां बि धणी हिसाब किताब वठे थो। ज़िम्मेवारी वॾी आहे खमूं। ज़िम्मेवारी वॾी आहे, पर माल बि त जझो थो खाई। तोखां त सॼो तर थो लाराए। तूं त जहिड़ो रईस मतारो ख़ान हुजे। इहा ॻाल्हि तुंहिंजी दिलि सां लॻी। हिते जो को बि कमु मुंहिंजे इजाज़त खां बग़ैर कोन थींदो आहे। तूं वॾी लय ठाहे वियो आहीं, साल खां पोइ तुंहिंजी पंहिंजी लय ठही वेंदी। पोइ रईस मतारे ख़ान सां तूं गॾु हलणु चाहीं या न, उहा तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी। कमदार, अलाही अहिड़ी मत कोन ॾींदो जो आउं रईस मतारे ख़ान सां गद्दारी करियां। ही सभु मुंहिंजे मथां न रईस मतारे ख़ान जी महिरबानी आहे। न त गोलो 2-3 ॾींहं जेल में ई त हूंदो। ठहियो हाणे ख़र्ची करा त आउं हलंदो थियां। की न छॾींदे कमदार, वॾो ला आहीं। आउं सभु सम्झां थो। अचे ही वटि तुंहिंजी ख़र्ची
सा यादि कंदे, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि कजां, रईस मतारे खान जे अॻियां न गोले खे ई ॻाइजां वॼाइजां बस। सर, पाकिस्तान से लेटर आए। अरे किसका भैया? सर, दोनों पाकिस्तानी भाई है ना, उनके नाम आए। अरे काल देश में, अरे साला ये कौन सी भाषा में लिखा है रे? सर, वो दोनों भाई सिंधी हैं, शायद सिंधी लैंग्वेज ही होगी। चलाई दो साला का। असलम, तू आंगरनि ते कुझा पियो गणी? उनजा ॾींहं पियो गणियो। घणा ॾींहं थिया आहिनि ख़त मोकिलण खे? अॼु पूरा 2.5 महीना थिया। चवां पियो त 2.5 महीननि में जवाब छो की न आयो? अलाए ख़त बि ॻोठ ताईं पहुतो की न अलाए। अमा बे वारा भयाती आहिनि अलाए जिन। रब, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करे? असल में जेकॾहिं ज़िंदा हुजनि हा न त ख़त मोकिलींदा। हुन में जेकॾहिं पाण हितऊं जेल में ख़त मोकिले सघूं था त हो हुतां आज़ाद थी ख़त छो नथा मोकिले सघूं? अम्मा ऐं अबे वारा भले ज़िंदा न हुजनि, पर ॿिया ॻोठ वारा त हुआ न, उहे ई खणी असांखे जवाब लिखी मोकिली न। अलाए मूं कंहिंजे वाथां सुणियो हुयो त तूफ़ान वारी राति ॻोठ सॼो लही वियो। पोइ अलाए उत केरु मोह केरु बचो। अगर तुम हमारे देश को बारूद से उड़ाने की कोशिश करोगे ना तो साला हम भी सबको ऐसे जलाते रहेंगे, मारते रहेंगे। बंद करिए मश्करी, मश्करनि जो ॻोठ न आहे, सम्झई? आगे ही मश्करी थी लगी। ॿियो न त इहा डबली कंध में लटकाए हिते हुते घुमी या टिच टिच करींदो। इहा मश्करी न आहे त ॿियो छा आहे? मूंखे हिकु ॻाल्हि थो ॿुधायो, आगे आखिर तकलीफ़ छो थी? असांखे तकलीफ़ आहे, शायद तोखे इहा ख़बर न आहे, ही पूरो इलाइक़ो रेस मतारे खान जो आहे। पोइ ही सॼो इलाइक़ो आउं थाॾारे पंहिंजे घर खणी पियो वञा छा? या फने खाने बंदि कर, सम्झई? हिन में फने खाने जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेको मुंहिंजो कमु आहे उहो आउं करियां थो, जेको आउं जो कमु आहे आउं उहो कयो। सभु कुझु असांजो आहे ऐं मर्ज़ी बि असांजी हलंदी, सम्झई? तूं निकिरी थो या चवां बगे खे इहा हथ में इहा डबली अथई न, भञी भोर करे ॾिए। मुंहिंजी कैमरा खे हथ लाहे त ॾेखारियो। ऐं मलूकिया मेंदरो कोन आहियां जो तव्हां मूंखे लठियूं हणी तव्हां हलिया वेंदो। आउं बि राज जी तड़ जो माण्हू आहियां, भली खणी छोरो चिनू आहियां, पर अहीं मूंसां ईअं विड़ी नथा सघो। ठीकु आहे, तोखे आख़िरी भेरो छॾींदा, या पंहिंजी मश्करी बंदि करे छॾ, न त ॿी सूरत में हलड़े बगा हलिया। ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।